अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो दोस्त मंज़ूर सोलंकी हमेशा वांगुरु प्यारी प्यारी गुफ्तगू सां गॾु। दोस्तों, नियत केतिरी भी साफ़ छो न हुजे, पर माण्हू तव्हांखे तव्हांजे ॾेखाव मां सुञाणींदा आहिनि। ऐं ॾेखाव केतिरो भी भलो छो न हुजे, पर अल्लाह पाक तव्हांखे तव्हांजी नियत सां सुञाणींदो आहे। हमेशा समझौतो करणु सिखो, छो त थोरो झुकण सां रिश्ते खे हमेशा जे लाइ टोड़ण खां बहितर आहे। जेकॾहिं तव्हां वटि ॾियण जे लाइ कंहिंखे कुझु न आहे त सिर्फ़ु पंहिंजे मुंहं ते थोरी मुस्कुराहट ॾियो। यकीन रखो त हीउ तोहफ़ो तव्हांजो सभ खां क़ीमती हूंदो। ॿ चेहरा माण्हू खे कॾहिं बि न आहिनि विसरंदा, हिकिड़ो मुश्किल में साथ ॾियण वारो ऐं ॿियो मुश्किल में साथ छॾण वारो। हमेशा माण्हुनि सां सुठे तरीक़े सां पेश अचो। जेकॾहिं केरु तव्हांजो दिलि ॾुखाए त नाराज़ न थियो, छो त कुदरत जो क़ानून आहे त जंहिं वण जो मेवो मिठो हूंदो आहे, माण्हू पथर बि उनखे हणंदा आहिनि। रिश्तनि जी ख़ूबसूरती हिक ॿिए खे बर्दाश्त करण में आहे। ॿिए माण्हू तलाश कंदो त अकेला रहिजी वेंदो। कॾहिं बि अहिड़े माण्हू खे नज़रअंदाज़ न कयो जेको तव्हांजी तमामु घणी परवाह कंदो आहे, न त पोइ तव्हांखे कंहिं ॾींहुं अहसासु थींदो त पथरनि खे गॾु कंदे कंदे तव्हां हीरो विञाए छॾियो। कंहिंजी मदद करण महिल हुन जे मुंहुं ॾांहुं न ॾिसो। थी सघे थो त हुन जूं शर्मिंदा अखियूं तव्हांजे दिलि में गुरूर पैदा कनि। कॾहिं कंहिंजो दिलि न ॾुखायो, छो त माफ़ी वठण खां पोइ बि हुन जे दिलि में ॾुख ज़रूरु रहिजी वेंदो। जीअं भित में लॻल कोके खे कढण खां पोइ बि निशान रहिजी वेंदा आहिनि। कोशिशि कयो ज़िंदगी जो हर लम्हो माण्हुनि सां सुठे खां सुठो गुज़ारियो, छो त ज़िंदगी नाहे रहंदी, सुठियूं ॻाल्हियूं हमेशह लाइ यादि रहंदियूं आहिनि। आसमान ते उॾण वारे पखी खां कंहिं पुछो त तोखे किरण जो डपु नाहे, त हुन जवाबु ॾिनो त मां को इंसान थोड़ो ई आहियां जो थोरी बुलंदी मिले त मां गुरूर में अची वञा। मुंहिंजूं नज़रूं हमेशह ज़मीन ते हूंदियूं आहिनि। दोस्तो, इंसान बि अनोखी शइ आहे। दौलत कमाइण जे लाइ पंहिंजी सिहत विञाए छॾे थो ऐं वरी सिहत हासिलु करण जे लाइ पंहिंजी दौलत लोटाए थो। मुस्तक़बिल जो सोचे पंहिंजो हाल ज़ाया कंदो आहे ऐं वरी पोइ मुस्तक़बिल में पंहिंजो माज़ी यादि करे रोईंदो आहे। इहो कॾहिं बि न सोचो त अल्लाह पाक तव्हांजी दुआ खे जल्दी क़बूल छो नथो करे, पर इहो शुक्र अदा कयो त तव्हांखे तव्हांजे गुनाहनि जी सज़ा जल्दी छो नथो ॾिए। रिश्ता कॾहिं बि कुदरती मौत नाहिनि मरंदा, माण्हू उन्हनि खे हथ सां मारींदो आहे। कॾहिं नफ़रत सां, कॾहिं नज़रअंदाज़ी सां, त कॾहिं ग़लति फ़हमी सां। अखि दुनिया जी हर शइ खे ॾिसी सघे थी, पर जेकॾहिं अखि में का शइ पइजी वञे त उनखे नथी ॾिसी सघे। अहिड़ी तरह इंसान खे ॿियनि जा ऐब त नज़र ईंदा आहिनि, पर हू पंहिंजा ऐब ॾिसी नथो सघे। दुनिया सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जी खिरियत पुछंदी आहे जेके पहिरियां खां ई ख़ुशि हूंदा आहिनि। बाक़ी जेकी तकलीफ़ में हूंदा आहिनि त उन्हनि जा मोबाइल नंबर ई डिलीट थी वेंदा आहिनि। दोस्तो, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि आयो हुजे त हिन खे ज़रूरु शेयर कंदा। महिरबानी।